ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे मेहर मां खे ख़बर ॾींदा हलूं। मीर रियाज़ सूमर जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर भरिसां थरड़ी मोहब्बत में मुबैना कुकड़ जे चोरीअ इल्ज़ाम ते जवाबदार पारां नौजवान साजिद मेरवर खे 6 कलाक ताईं यरगुमाल बणाए खांइसि मथां तशद्दुद करे नींगर खे बेहोशी जी हालत में छॾे फरार थी विया। ज़ख़्मी नौजवान खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कियो वियो, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान जे पुठीअ ते शदीद तशद्दुद जा निशान ज़ाहिर अचण लॻा ऐं अहिड़ी वीडियो ऐं तस्वीरूं सोशल मीडिया ते पिणु वायरल थी वियूं आहिनि। जॾहिं त ज़ख़्मी नौजवान जी बेवा अमर वारस ज़ाल महमद अशरफ मेरवर पाक किताब खणी थरड़ी मोहब्बत थाणे ते पहुची रोअंदे दायो त जवाबदार हनीफ़ ख़ालिद अलीगुल ऐं सज्जाद मिली भगत करे मुंहिंजे पुट खे ज़मीन में खणी वञी हथ पेर ॿधी बेदर्दीअ सां तशद्दुद करे बेहोशीअ जी हालत में छॾे विया आहिनि। हुन चयो त मां 6 कलाक खां पंहिंजे पुट जी ॻोल्हा कंदी रहियसि ऐं पुलिस खे पिणु मिंथू कयूं, पर कंहिं बि मुंहिंजी दाद फरियाद न ॿुधी। हुन चयो त मां मिसकीन बेवा आहियां। जवाबदार बासर आहिनि। मुंहिंजे पुट खे कुकड़ जे चोरीअ जे कूड़े इल्ज़ाम में 6 कलाकनि ताईं यरगुमाल बणाए तशद्दुद कयो वियो आहे। हुन चयो त थरड़ी मोहब्बत पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न पई करे। मां SSP दादू, DSP मेहर, SHO थरड़ी मोहब्बत खां घुर थी कयां त जवाबदार खे गिरफ़्तार करे मूं बेवा सां इंसाफ़ कयो वञे। होॾां थरड़ी मोहब्बत पुलिस मूजिबि ज़ख़्मी नौजवान जी अमर पारां जवाबदार मथां NC दाख़िल कराई आहे। ज़ख़्मी नौजवान खे लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े बाबति वधीक जांच करे रहिया आहिनि। ख़ैबर मां खे ख़बर ॾींदा हलूं। अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ मखदूम फ़खुर ज़मान PS 57 तां MPA मटियारी चूंडजण जो पहिरियों भेरो ख़ैबर पहुतो। संदसि टाउन जे चेयरमैन अब्दुर्रहमान ख़ैबर, अब्दुल्ला कोसो, एजाज़ शौक़, मुर्तज़ा मेमण, हाजी खान ख़ैबर, गनी मेमण, वली मोहम्मद शौक़, रशीद महर, पप्पू चौहान ऐं ॿियनि ज़बरदस्त इस्तक़बाल कयो। मखदूम फ़खुर ज़मान जी रैली मथां गुलनि जूं पतियूं निशावर कयूं वयूं ऐं खेसि ख़ैबर टाउन जे अवाम पारां लुंगियूं ऐं अजरकूं पारायूं वयूं। उन मौक़े ते MPA मखदूम फ़खुर ज़मान चयो त आउं ख़ैबर वारनि जो शुक्रगुज़ार आहियां, जिन इलेक्शन में मूंखे वोट ॾेई कामयाब कराए। ख़ैबर जे अवाम सां गॾु आहियां। MPA शिप जे दौर में ख़ैबर में तरक़ियाती कम सूबाई असेंबली जे फ्लोर तां वठंदासीं। हुन चयो त ख़ैबर सां गॾु मटियारी तालुक़े में बि तरक़ियाती कम कराया वेंदा। तव्हीं असांजा पंहिंजा आहियो ऐं तव्हीं मुख़ालिफ़नि खे वोट ज़रिए ॿुधाए छॾियो आहे त मटियारी तालुक़े में PP खां केर बि खटी नथो सघे। इंशाअल्लाह ॿीहर ख़ैबर टाउन में अची तव्हांजा तरक़ियाती कम कराईंदासीं। हितां जे अवाम पीपल्स पार्टीअ असां ते जेको एतमाद कयो आहे, असां हर सूरत में उन ते पूरो लहंदासीं ऐं पंहिंजनि वोटरनि तोड़े अवाम खे मायूस न कंदासीं। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खिज़राबाद में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्यार अली ख्वाजा जी अगवानी में वणगारी मुहिम जो आगाज़ कियो वियो, जंहिंमें डिप्टी DO लियाकत अली ख्वाजा, खिज़राबाद स्कूल जे इंचार्ज मोहम्मद सलीम मेमण, स्कूल जे ॿियनि उस्तादनि जिनमें नियाज़ अहमद शाह बुखारी, हुसैन आज़ाद, तुफ़ैल खलीफ़ो, बशीर ॿारन, अब्दुल हकीम खटी, खलील मेमण, अनीक मेमण, ख़ालिद खोड़, महराज मेमण, आदित्य कुमार ऐं दर्पण कुमार सां गॾु स्कूल जे शागिर्दनि भरपूर हिस्सो वरितो। उन मौक़े ते ज़िला एजुकेशन ऑफिसर प्यार अली ख्वाजा चयो त माहौल खे साज़गार रखण लाइ स्कूलनि ऐं कॉलेजनि में वणकारी हुजणु तमामु ज़रूरी आहे। वण लॻाइण सां माहौलियाती तब्दीली अची सघे थी। वण लॻाइण सां असांखे ताज़ी हवा ऐं सुठी सिहत थिए थी। घोटके डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो, शहरी इतिहाद घोटके जे अॻवाननि अॼु सब्ज़ी मंडी घोटके में बदअमनीअ जे ख़िलाफ़ इजलास घुरायो। इजलास जी अॻवानी नूर बख़्श, ब्रोई रेस, मोहम्मद मलूक भुट्टो, ग़ुलाम नबी कोराई, सालिया आसिफ समेजो, मुजाहिद सखी जान चाचड़, बेशम लाल गरमुख, दास ज़ुबैर अहमद कलवड़, शरबत खान लगारी रेस, ग़ुलाम शबीर अहमद वासू, वसीम महबूब चाचड़, ज़फ़र अली घोटो, ग़ुलाम रसूल मेमण ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त घोटके जी इंतज़ामिया नाकाम थी चुकी आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे, असांखे घुर्जे त बदअमनी ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी एहतजाज रिकॉर्ड करायो वञे। अॻवाननि चयो जल्द असां हुकूमत अमली जोड़े एहतजाज जी काल ॾिनी वेंदी। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर, मटियारी पुलिस जो फ़ौरन सां मुबैना मुक़ाबिलो, हिकु फ़ौरू मुक़ाबले बाद ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। SHO मटियारी शाह ज़मान चांडियो जो चवणो हो त ॻुझो इतला मिलियो त कुझु फ़ौरू अल्ह ॾिनो सांद रोड ते हथियार समेत बीठल आहिनि। जीअं पुलिस पहुती त हथियार बंदनि पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिं बाद पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु फ़ौरू ज़ख़्मी थी पियो, जंहिं वटां हिकु अदद मोटरसाइकिल हथ हिकु पिस्टल हथ कयो वियो, जंहिंखे तालका अस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे। फ़ौरुनि जी सुञाणप नज़ीर हुसैन तौर थी आहे, जॾहिं त संदसि ॿ साथी जेकी ऊंधाई जो फ़ाइदो वॾी फ़सलनि में लही विया आहिनि, जॾहिं त पुलिस पारां नाकाबंदी कंदे फ़रार थियलनि ॾोहारनि जी ॻोल्हा जारी आहे।
ठारूशाह में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। नसीर रबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशाह में सहता मंगने जा इतिहाद पारां हिंगोरजा वासी अगोणो यूसी चेयरमैन जे ज़मीन ते कब्ज़े ऐं संदन मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन ख़लीफ़ो शाहनवाज़ सहतो, रईस नवीद सहतो, आबिद अबड़ो, न्याज़ मंगने जो, सफ़र बालादी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सहता मंगने जा इतिहाद जे अॻुवाण हिंगोरजा वासी दोस्त मोहम्मद सहतो मथां तरह जा सियासी अॻुवाण मिठल डेपर पीरज़ादो, अहसन मशोरी, मोहसिन मशोरी ऐं ॿिया सियासी इंतकाम जो निशानो बणाए अॻूणे यूसी चेयरमैन दोस्त मोहम्मद सहतो जी 34 एकड़ ज़मीन मथां कब्ज़ो करे संदन मथां सिंध जे मुख़्तलिफ़ थाणनि ते कूड़ा केस दाख़िल कराया पिया वञनि। हुननि चयो त फौरी तौर मामले जी अणधुरी जांच कराए ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए दाख़िल कूड़ा केस ख़त्म कया वञनि, न त ॿी सूरत में पूरी सिंध एहतजाज कया वेंदा। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर रमज़ान शरीफ जो महीनो वेझो ईंदे ई हर आम वे पेजी शयुनि जी क़ीमतुनि में भी इज़ाफ़ो थी वियो। सब्ज़ी फ्रूट गोश्त समेत खाधे पीते जी शयुनि जा अघ चोट चढ़ियल। गरीब मिसकिन पोरियत तबके जो जीअण मुश्किल थी वियो आहे। मिसकिन पोरियत तबको ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ परेशान। रमज़ान शरीफ वेझो ईंदे ई हर आम खाधे पीते जी शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो थी वियो। सब्ज़ी फ्रूट गोश्त समेत खाधे पीते जी शयुनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि। वधंदड़ महांगाई सबब गरीब मिसकिन पोरियत तबके जो जीअण मुश्किल थी वियो। मिसकिन पोरियत तबको ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ परेशान आहे। जॾहिं त टमाटा 100 रुपया किलो, बसर 200 रुपया किलो, मुर्गी जो गोश्त 740 रुपया किलो, वॾो गोश्त 1000 रुपया किलो, नंढो गोश्त 1800 रुपया किलो, मच्छी 800 खां 1000 रुपया किलो, अटो 140 रुपया किलो, घी 480 रुपया किलो। जॾहिं त ॿियनि आम खाधे पीते जी शयुनि जा अघ बि आसमान सां लॻल आहिनि, जंहिं सबब गरीब तबको तमामु घणो परेशान आहे। वॾी ख़ैबर जी अवां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु तरफ़ महांगाई ऐं गुरबत ॿी बेरोज़गारी आहे त ॿिए तरफ़ दुकान मालिकनि पंहिंजा हथरादू रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। शिकारपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर पुलिस जूं कामयाब कार्रवाइयूं, ॿ ॾोहारी गिरफ़्तार। एसएसपी शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां शिकारपुर पुलिस के ॾोहनि ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्तो क़दम खणण वारनि हिदायतुनि ते मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पारां अमल दरामद जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। उन ॾस में एसएचओ चक्कू मंज़ूर अहमद डोमकी क़त्ल में मुलविस जवाबदार सोराब वलद बहराम जतोई खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त इंचार्ज पीपी जहान खान गुलाम अब्बास गोपांग खैरपुर जे रिहायशी गुलाम हुसैन छंबानी खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जेको खैरपुर जे शाह लतीफ़ थाणे खे झेड़े जे केस में घुर्बल हो। मेहर रिपोर्ट में रियाज़ सूमरो। मेहर प्राइमरी उस्तादनि ऐं पीटीएल फगमणनि ज़फरुल्लाह लाखो हिदायत लोहार अली मुराद बंगवार जे क़त्ल वारनि वाक़िअनि ऐं क़ातिल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मेहर में पीटीएल पारां तदरीसी अमल जो बाइकाट कंदे सैद अली असगर शाह स्कूल मां पीटीएल फगवाण इजाज़ चांडियो, इजाज़ मंगी अब्दुल रब महसर, समन बुघियो इब्राहिम झतियाल, एनसीएचडी उस्ताद सुधीर चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में 3 किलोमीटर पैदल मार्च करे नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं रैली कढी वई। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी उस्तादनि जा क़ातिल गिरफ़्तार करियो जा ज़ोरदार नारा हयां। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त अफ़सोस जो सिंध में उस्तादनि जहिड़ी पैगम्बरी पेशे खे टारगेट कयो वियो आहे। उस्तादनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार न पई करे। उस्तादनि जे क़त्ल में मुलविस क़ातिलनि ख़िलाफ़ केस दाख़िल न पिया थियनि, जेका सरासर ना इंसाफ़ी आहे। हिननि चयो त अफ़सोस जो स्कूलनि मां पढ़ी पुलिस ऑफिसर बणियल पुलिस अमलदार बि उस्तादनि जे क़ातिलनि में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पिया कनि। हिननि घुर कई त प्राइमरी उस्ताद ज़फरुल्लाह लाखो हिदायत लोहार मुराद बंगवार जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मटियारी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। अज़ीज़ गुल खैबर जी रिपोर्ट मुताबिक़ भिटशाह जी नगरीअ में इंक्रोचमेंट जो आज़ार बरक़रार। टाउन ऑफिसर भिटशाह मोहसिन शाह ऐं असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कमर शेख शहर अंदरि इंक्रोचमेंट ख़त्म करण बाबति मुकमल तौर ते नाकाम थी विया, जॾहिं त दरगाह चारी, दंबूरा चौको, पोस्ट ऑफिस रोड, टंडो आदम वेन स्टॉप, शाही बाज़ार, अल्लाहवाला चौको, शाह हबीब चौको, सब्ज़ी मार्केट, करार जे कप ते ॿियनि हंधनि ते दुकानदारनि पारां रेढ़ा गाॾा, टेबल, संदल, कुर्सियूं, बेंचूं समेत ॿियो सामान रखी रोड रस्ता बंदि करे छॾिया आहिनि, जितां ज़ाइरीन शहर जे मक़ामी शागिर्दियाननि खे गुज़रण हिकु वॾो आज़ार बणिजी वियो आहे। अल्लाहवाला चौक खां दबूरा चौक ताईं होटल मालिकनि रोडनि ते संदल, टेबल, खटियूं, कुर्सियूं रखी रोड मुकमल तौर ते बंदि करे छॾियो आहे। टाउन ऑफिसर भिटशाह सैद मोहसिन शाह ऐं असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कमर शेख खे बार बार आगाही ॾियण बावजूदु का बि कार्रवाई न करे सघिया।
जंहिंजे करे मक़ामी शागिर्द शहरी सख़्त परेशान थी विया आहिनि। अहिड़े अमल ते शहर जे सियासी समाजी अॻुवाननि ऐं शहरनि पारां कमिश्नर हैदराबाद ज़िलाई चेयरमैन काउंसिल मटियारी खां मुतालबो कयो त लतीफ़ जी नगरीअ मां इंक्रोचमेंट जो आज़ार ख़तमु करायो वञे ऐं ज़ाइरीन तौरु शहरनि जे वधंदड़ परेशानी ख़तमु कई वञे। ईरोनमल रिपोर्ट अता मोहम्मद खान पठान। अफ़सोसनाक ख़बर खिपरो वेझो भिटियाणी मां राति 3 बजे धारे नामालूम चोरनि ज़मींदार गोहर अली भंबरो जी ज़मीन मां खेड़े दौरान साबिर उनड़ जो ट्रैक्टर हथियारनि जी ज़ोर ते रावत उनड़ खां काहे फ़रार थी विया। भाॻियनि पारां वाराड़ो हलंदड़ पहिरीं खोजना में लॻल चोर हर ज़मीन ते छॾे ट्रैक्टर काहे विया। शिकारपुर मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर लॻे ड्रखण रोड भरिसां कॉलोनीअ जे प्लाट मां नई ॼावल ॿार जो लाश हथ आयो। पाड़े वारनि ताज़े ॼावल ॿार जे लाश बाबति पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुची नई ॼावल ॿार जो लाश खणाए तालका अस्पताल मदद जी पहुचायो। पुलिस मूजिबि नई ॼावल मासूम ॿार जो लाश प्लास्टिक जी थैलीअ में बंदि पलाल में पयल हुयो, जंहिंजो इतला मिलियो आहे, जेको खणी अस्पताल आंदो आहे, जॾहिं त पुलिस ॼायल ॿार जी माउ जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी आहे। हथ आयल नई ॼावल ॿार जे लाश खे कफन ॾियण बैदि पुलिस दफ़नाए छॾियो आहे। नौशरोफ़रोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़कार अली तगड़। नौशरोफ़रोज़ जे यूसी दिल्ली पोटा जे सोलंगी बिरादरी पारां हिकु पुरवकार तक़रीब जंहिंमें साईं हसन सोलंगी खे पग वधी वई। तक़रीब में इलाइक़े जे नोटेबल शख़्सियतनि शिरकत कई, जिन में सरदार ग़ुलाब खान मस्तोई, एडवोकेट इमाम बख्श सोलंगी, एडवोकेट नसीर अली सोलंगी, कामरेड रफ़ीक सोलंगी, राणो खान, डॉक्टर वज़ीर अली सोलंगी समन जी तादाद में इलाइक़े वासियुनि शिरकत कई। तक़रीब जी शुरूआत कलाम पाक खां थी, पोइ हिकु अदद नात रसूल मक़बूल जो तोहफ़ो पेश कयो वियो। हिन खां पोइ तक़रीब में कई आयल महिमाननि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, जंहिंमें ख़ुसूसी तौरु बिरादरीअ जे दोस्तनि खे हिक ॿिए मां मोहबत ऐं अख़वत जो सबक़ ॾिनो। पग ॿधाइण जी शुरूआत वर सरदार ग़ुलाब मस्तोई खां थी, पोइ इहे बिरादरीअ जे दोस्तनि पंहिंजे मोहबत जे अंदाज़ में पग खे वर ॾेई हिक ॿिए सां गॾु रहण जो वचन पिणु कयो। साईं मोहम्मद हसन सोलंगी पंहिंजी बिरादरी ऐं दोस्तनि जो थोरो मञींदे सॼी बिरादरीअ सां हर ॾुख सूर में गॾु रहण जो पिणु वचन कयईं। अफ़सोसनाक ख़बर रिपोर्ट सूमार समेतो नौजवान गोलियुनि जो घाज बणिजी वियो। मीरपुर ख़ासि महमूदाबाद थाणे जी हद में AJ कॉलेज वेझो नामालूम हथियारबंदनि नौजवान खे संदसि घर अॻियां फायरिंग करे 32 वरियनि जे नौजवान अमजद ख़ासकेली वल्द रोशन ख़ासकेली खे क़त्ल करे छॾियो। नौजवान खे राति देर सां घर अॻियां घिटी में नामालूम हथियारबंदनि गोलियूं हणी मरणगीर करे फ़रार थी विया हुआ, जंहिं बाद खे सीरियस हालत में सिविल अस्पताल मीरपुर ख़ासि खां हैदराबाद मुंतक़िल कयो वियो, जिते हिन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दमधणीअ हवाले करे छॾियो आहे। ॿुधायो वञे पियो अमजद ख़ासकेली पीउ जो हिकु ई पुटु हुयो। पुलिस राति वारे वाक़िए खां लाइल्म बणियल सुबुह जो नौजवान जे फ़ौत थियण वारी ख़बर ते पहुता आहियूं। वारसनि पारां वाक़िए बाबति का बि ॼाण न ॾिनी हुई। महमूदाबाद पुलिस। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो ठुल तालके जे करीम बख्श थाणे जी हद ॻोठ मोहम्मद मुराद खोसो में खोसा बिरादरी जे 2 धुरियुनि में ज़मीन जे मामले ते झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में नौजवान एहसान अहमद खोसो थॾे ते क़त्ल थी वियो। जवाबदार मुक़िद जो फ़ाइदो वठी वाक़िए वारी हंध खां फ़रार थी विया। होॾां मक़तूल एहसान खोसो जो भाउ रफ़ीक अहमद खोसो अहिड़ो इतला करीम बख्श थाणे ते ॾिनो, जंहिं बाद हद जी पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ पुलिस मोबाइल ज़रिए तालका अस्पताल खणाए वई, जिते डॉक्टरनि ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते मातम मची वियो। होॾां मक़तूल जो भाउ रफ़ीक खोसो साफ़िन खे ॿुधाईंदे चयो त शाहज़मान खोसो जी धुर वारनि वाह जी मालिकी तां मुंहिंजे भाउ एहसान खे क्लाशनकोफ जा बस हणी क़त्ल करे फ़रार थी विया आहिनि। हिन चयो त करीम बख्श थाणे जी पुलिस मक़तूल जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे, इन वरी केस दाख़िल कयो आहे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर लॻलकी गुलाम शाह ॼामड़ा जे ॻोठ अता मोहम्मद खोसो जे रहवासियुनि औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि वापडा इंतज़ामिया जी गिफ़लत सबबि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन नसरुल्लाह खोसो, मौलादाद खोसो, अलादाद खोसो, मौला बख्श खोसो, अमानुल्लाह खोसो, मिसमाद माजिदा खोसो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं हवाउनि जे सबबि 11,000 वोल्टेज तार झोल करण बावजूदि असांजे ट्रक सां
टच थी जंहिं करे करंट लॻण सबबि ट्रक जा 2 टायर बस्ट थी पिया जिते ड्राइवर ऐं क्लीनर जान बचाए वरिती। हिननि चयो त 50 सालनि खां वठी असांजे ॻोठ मथां 11,000 तार जो गुज़र आहे जंहिंजी शिकायत लकी गुलाम शाह जे वापडा इंतिज़ामिया खे ॾिनी आहे जेके उल्टो असांखे हिरासत करणु शुरू कयो आहे। हिननि चयो त वक़्त ब वक़्तनि असां सां 11,000 तार जे करे हादसा पेश आया आहिनि पर वापडा इंतिज़ामिया जे ममनाइनि जे करे नुक़सान सां मुंहुं ॾियणो पवे थो। हिननि चयो त कल्ह 11,000 तार जो करंट लॻण करे ॿिए ट्रक जा टायर बस्ट थिया आहिनि जंहिं करे माली नुक़सान 8 लख रुपया थियो आहे। हिननि वापडा इंतिज़ामिया जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजे ॻोठ मथां 11,000 तार हटाए रोड मथां लॻाई वञे ऐं असांखे वधीक जानी नुक़सान खां बचायो वञे। ॿी सूरत में ॼामणा स्टाफ वारो रोड ब्लॉक करे एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण सिजावल में PTLF जे सॾ ते क़तल थियल 3 उस्तादनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी उस्तादनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ एहतजाज कयो वियो। सीनियर उस्ताद हिदायतुल्लाह लोहार, शेख ज़फ़र लाखो ऐं मुराद मज़ारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ PTLF जे सॾ ते PTLF अॻुवाणनि समेत उस्तादनि ऐं मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां उर्दू स्कूल खां सूरत सिजावली प्रेस ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। एहतजाजी रैली में शरीक उस्तादनि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी उस्तादनि जो क़त्लेआम बंदि करियो, उस्तादनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियारियो ऐं 3 उस्तादनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करियो जा ज़ोरदार नारा हंया। उन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे PTLF अॻुवाणनि सिटी सदर मोहम्मद उमर मेमण, अमीन सरवान, नजीब सरवेज, अब्दुल शकूर मेरबर, ख़ालिद समो, अब्दुल शकूर पमर, अहमद मला, अमीरुल बहर अॻुवाण, ग़ुलाम हुसैन मेरबर, क़ौम परस्त अॻुवाण नज़ीर लगारी ऐं ॿियनि चयो त सिंध जे शऊर रखंदड़ उस्ताद बिरादरीअ खे टारगेट करे बेगुनाह क़तल कयो पियो वञे। उस्ताद हिदायतुल्लाह लोहार, ज़फ़र लाखो ऐं मुराद मज़ारी खे बेरहमाने नमूने सां रोडनि ते गोलियूं हणी क़तल कयो वियो पर अञा ताईं उन्हनि शहीदनि जा क़ातिल गिरफ़्तार न कया विया आहिनि। हिननि चयो त कुझु ॾींहं अॻु सिजावल शहर में उस्ताद फिदा शाइर खान नामालूम हथियारबंदनि खंजर जा वार करे पूरे महीने जी पघार जा 70,000 रुपया फुरे खेनि ज़ख़्मी करे फ़रार थी विया जेके 5 ॾींहं गुज़री विया आहिनि पर पुलिस अञा ताईं फुरथियल रक़म वापसि न कराई आहे। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण सूरत सिजावली प्रेस क्लब 2024 लाइ इत्तफ़ाक़ राय सां उहिदेदार चूंडिया विया जिन में सदर इस्माइल सरवेज, सरपरस्त आला मलिक सिद्दीक मला, जनरल सेक्रेटरी सागर सलीम खोसो, सीनियर नायब सदर इम्तियाज़ मेमण, नायब सदर ख़ालिद ताहिरानी, ख़जानची लाइ सिद्दीक आरइन, जॉइंट सेक्रेटरी लाइ सैयद वजाहत शाह, ऑफिस सेक्रेटरी सलीम मला, इंफॉर्मेशन सेक्रेटरी चानी जोगी, जॾहिं त वर्किंग कमेटी लाइ काशिफ जुणेजो, अता मोहम्मद मेरबर, अब्दुल गफ्फार बारण शामिल आहिनि। सूरत सिजावली प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि खे सियासी समाजी अॻुवाणनि, शाइन, अदीब, इंसाफ़ ऐं सरकारी अमलदारनि तरफ़ां मुबारकबाद ॾियण जो सिलसिलो जारी आहे। CI इंचार्ज कुर्बान कमरानी, SHO सिजावल मज़हर नाए चई पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला सिजावल जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंज़ूर रहीम, पली जो गफ़ूर मेमण ऐं अज़ीज़ुल्लाह मेमण पारां सूरत सिजावली प्रेस क्लब पहुची उहिदेदारनि खे मुबारकूं ॾेई सिंध जी रिवायती सक़ाफ़त अजरकूं उॾायूं वयूं। मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो जे शाह कॉलोनी सिद्दीका मस्जिद जे तरफ़ सेवरेज जो गंदो पाणी मीरपुर ख़ास जे इलाइक़े जा रहवासी नमाज़ पढ़ण में सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शाह कॉलोनी सियासी इंतकाम जो शिकार इलाइक़े में केतिरनि ई ॾींहंनि खां सेवरेज जो गंदो पाणी जमा थी रहियो आहे जंहिं सबबि सख़्त बदबू इलाइक़े जा रहवासी हू सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इलाइक़े जे रहवासियुनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे बार बार शिकायतूं करण बावजूदि को बि कमु नाहे कयो वियो। हिननि कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, मेयर ऐं आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त हिन मसइले ते जल्द खां जल्द ध्यानु ॾिनो वञे ऐं हिन गंदे पाणी ऐं बदबूदार पाणी खां निजात हासिल करियूं। एवान साफ़त सूमार समय जो मेहर रिपोर्ट में रियाज़ सुमरो मेहर जे खॾ जो ॻोठ जे रहवासी घरू अणबड़त सबबि पाण मथां पिस्टल जा फायर करे ख़ुदकशी करे छॾी। ख़बर मूजिबि मेहर जे A सेक्शन थाणे जे हद खॾ जो ॻोठ में 18 साला नौजवान राजा मैसर घरेलू परेशानी सबबि पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। नौजवान पारां पिस्टल जो पाण मथां फायर करण बाबति संदसि वारस तालकी अस्पताल मेहर खणी आया जिते डॉक्टरनि पारां फोत थियण जी तस्दीक बाद लाश वारसनि वापसि खणाए विया। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर चीफ सरदार अलहाज मोहम्मद खान खोखर साहब खोखर हाउस शिकारपुर पहुची करे मोहम्मद अली खान खोखर, ATO मोहम्मद अख्तर खान खोखर ऐं सुल्तान खान खोखर ऐं हाजी आफ्ताब अहमद खोखर साहब ऐं प्रोफेसर इजाज़ खोखर साहब ब्रादर जिन आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक ऐं गुलनि जा हार पाराया। नौशिरो फिरोज़ रिपोर्ट जुल्फ़कार अली तगड़ इंटरनेशनल राइट्स फॉर्म पाकिस्तान सूबा सिंध पारां नौजवान अदीब एजाज़ ममनाई जी किताब
बुरकान अंदर बाज़ियूं सूफ़ी मोहम्मद अयूब मेमन जी किताब सामी जहांगी सुञ ऐं बशीर हुसैनी विस्तोड़ो जी किताब ॻाल्हियूं ॻुझ अंदर जी रूनमाई तकरीब क़दीमी ऐं तारीख़ी दर्सगाह मदरसा हाई स्कूल नौशरो फ़रोज़ी वर्कशॉप हॉल में मुनक़द थी, जंहिंमें इल्मी ऐं अदबी शख़्सियतनि खे दावत ॾियण जो सिलसिलो जारी आहे। तकरीब जी सदारत सिंध यूनिवर्सिटी कैंपस जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सैयद अज़हर अली शाह कई, जॾहिं त महिमान ख़ास सदर नेशनल प्रेस क्लब नौशरो फ़रोज़ जो सदर एम ज़फ़र तगर हो। तकरीब के ख़िताब कंदे दानिश्वर मौज़म नसीर मला मॉडर्न टेक्निकल इंस्टीट्यूट जे बानी ज़मीर हुसैन विस्तड़ो प्रोफेसर मखदूम अज़हर इंफॉर्मेशन ऑफिसर दादू सूबाई सेक्रेटरी सैयद मुख्तियार शाह ख़िताब कंदे चयो त एजाज़ ममनई वॾो जाखोड़ी ऐं जुस्तजू कंदड़ शख़्स आहे, जंहिं पंहिंजे कलम जे पोरीअ सां पूरी दुनिया में मनता माणे वरिती आहे। तकरीब जी आख़िर में सिहत तालीम अदब समा जी याद सहाफ़त समेत मुख़्तलिफ़ शोबनि में नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शख़्सियतनि डॉक्टर ग़ुलाम हुसैन तुनियो मीर मुनीर अहमद मेमण उस्ताद आसिफ अली कोराई प्रोफेसर असगर भट्टी डॉक्टर मोहम्मद सफ़र चन्ना इंजीनियर ग़ुलाम अकबर शहजाद मोहम्मद ख़ालिद मेमण बेहतरीन कारकर्दगी ॾेखारी।